अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम टू पढ़ो बढ़ो और सीखो। अॼु असां सिंधी ॿारनि जो सबक़ ॿियो शुरू कंदासीं। पहिरीं असां हिनखे हेजे करे पढ़ंदासीं, पोइ हिनखे रवां करे पढ़ंदासीं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, क़ाफ़ पेश को, सबक़, बे ज़र बी, ये वायो ॿियो, सबक़ ॿियो, अलिफ मंद आ, नून अलिफ ना, आना, है ये ज़रे ही, अलिफ मंद आ, नून अलिफ ना, आना, अलिफ मंद आ, हे ज़र हे, नून ज़र न, आहिन, आना, ही, आना, आहिन, पे अलिफ पा, वालिफ वा, पावा, हे ये ज़र ही, पे अलिफ पा, वालिफ वा, पावा, अलिफ मंद आ, हे ज़र हे, नून ज़र न, आहिन, पावा ही, पावा आहिन, गाफ अलिफ गा, बे अलिफ बा, गाबा, हे ये ज़र ही, गाफ अलिफ गा, बे अलिफ बा, गाबा, अलिफ मंद आ, हे ज़र हे, नून ज़र न, आहिन, गाबा ही, गाबा आहिन, गाफ ज़बर ग, पे ज़बर प, गप, वा ज़बर व, गे ज़बर ग, वग, नून अलिफ ना, नून अलिफ ना, नाना, गे अलिफ गा, नून अलिफ ना, गाना, बे अलिफ बा, बे अलिफ बा, बाबा। हाणे व्यूअर्स तव्हांखे ॿुधाईंदासीं त ॿ अखर मिली करे, ॿ आवाज़ मिली करे हिकिड़ो लफ़्ज़ था ठाहिनि। कहिड़ा कहिड़ा? अलिफ मंद आ, नून अलिफ ना, ये ॿ आवाज़ आहिनि। इहे पाण में मिलिया त लफ़्ज़ ठहियो आना। अहिड़ी तरह पे अलिफ पा, वालिफ वा, पावा, गाफ अलिफ गा, बे अलिफ बा, गाबा। फ्रेंड्स ही हिकिड़ो ई अखर आहे, हे ये ज़र ही, हे ये ज़र ही, हिन में आहिन में टे आवाज़ आहिनि। अलिफ मंद आ, हे ज़र हे, नून ज़र न, आहिन। अहिड़ी तरह गाफ ज़बर ग, पे ज़बर प, गप, वा ज़बर व, गे ज़बर ग, वग, नून अलिफ ना, नून अलिफ ना, नाना, गे अलिफ गा, नून अलिफ ना, गाना, बे अलिफ बा, बे अलिफ बा, बाबा। ये आवाज़ मिली करे लफ़्ज़ ठहिया आहिनि। हाणे फ्रेंड्स असां सबक़ खे रवां में पढ़ंदासीं। सबक़ ॿियो, आना ही, आना आहिन, पावा ही, पावा आहिन, गाबा ही, गाबा आहिन, गप, वग, नाना, गाना, बाबा, आना, पावा, गाबा ही आहिन, गप, वग, नाना, गाना, बाबा। फ्रेंड्स तव्हांखे अगरि वीडियो पसंदि आई आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। कमेंट ऐं लाइक ज़रूरु करे ॿुधाईंदा त तव्हांखे असांजो वीडियो कीअं लॻो।